नाज़रीन, ॻड़हई यासीन में जो हथियारबंदनि पारां गाॾी अंदर गोलियूं हणी क़तल कयल ज़मींदार जे क़तल में संदस ई पुट कमदार ऐं कुड़मी मुलविस निकता। हफ़्तो अॻु दड़ी जाखड़ी लिंक रोड ते हथियारबंदनि गाॾी अंदर गोलियूं हणी ॻड़हई यासीन जे मशहूर ज़मींदार ऐं रिटायर इंजीनियर आगा इश्तियाक दुरानीअ खे क़तल कयो वियो हो। अहिड़े क़तल वाक़िए जो केस ॾखण थाणे ते ॿिनि नामालूम माण्हुनि मथां दाख़िल कयो वियो। 3 ॾींहं गुज़रण बावजूद शिकारपुर पुलिस क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न करण सबब केस लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। एसपी लाड़काणो मोहम्मद कलीम खे जांच ऑफिसर मुक़रर कयो वियो, जंहिं 4 ॾींहं बाद आगा इश्तियाक खान दुरानी जे क़तल जी शफ़ाफ़ नमूने जांच कंदे संदस कमदार जानिब जागीराणीअ खे गिरफ़्तार करे जांच शुरू कई। कमदार पारां क़तल थी वियल आगा इश्तियाक खान दुरानीअ जे पुट सुफ़ियान दुरानी पारां पीउ खे क़तल कराइण जो छिरकाईंदड़ इंकशाफ़ कयो वियो, जंहिं बाद लाड़काणो पुलिस ॻड़हई यासीन पहुची पीउ जे क़तल में मुलविस पुट सुफ़ियान दुरानी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त कुझु वक़्त अॻु पीउ ऐं पुट में मिल्कियत तां तकरार हलियो, जंहिं में आगा इश्तियाक दुरानी पंहिंजे पुट खे 55 जरेब ज़मीन बि लिखी ॾिनी, पर उन बावजूद बि पुट पंहिंजे पीउ खे मिल्कियत तां क़तल करायो आहे। ॿुधायो वञे थो त सुफ़ियान दुरानी पंहिंजे कुड़मी शहज़ादो रिंद खे 10 लख रुपयनि एवज़ पंहिंजे पीउ खे क़तल करण लाइ चयो ऐं शहज़ादे रिंद पैसनि एवज़ पंहिंजे ई ज़मींदार खे गोलियूं हणी क़तल कयो।